दोस्तों ये लाड़काने जो SP चौक है इतने ही सामू बेनज़ीर भुट्टो जो मुजस्मो तव्हांजे साम्हूं आहे ऐं उते ही हालत ॾिसो ही तबाही लगी पई आहे। लाड़कानो सॼो शहर तव्हांखे हीअं तबाह ऐं बर्बादु नज़र ईंदो। ही तव्हां शहर जी सूरत ॾिसो। हे लाड़काने में ही शाहनवाज़ भुट्टो लाइब्रेरी आहे जिते हज़ारे शागिर्द रोज़ानो तालीम पढ़ाइण ईंदा आहिनि। ऐं हीअ साम्हूं SSP ऑफिस आहे, साम्हूं DIG हाउस आहे ऐं ही बेनज़ीर भुट्टो जो ही मुजस्मो जेको हिननि लॻराए आवाम खे ॾेखारियो आहे त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे करे असांखे इक़्तिदार मिलियो आहे। ऐं 18 सालनि खां ही हिन इक़्तिदार में वेठा आहिनि पीपल्स पार्टी वारा। उन्हनि लाड़काने शहर जो यशर कयो आहे। जंहिं लाड़काने शहर जे करे पीपल्स पार्टी इक़्तिदार में वेठी आहे उन शहर जी हालत तव्हांजे साम्हूं आहे। इन जे करे लाड़काने जा माण्हू चवनि था त हुजे ई नाणो त छॾ लाड़काणो। ताज़ो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 18वीं वरसी लाड़काने में थी गुज़री ऐं पीपल्स पार्टीअ जे अॻुवाननि ॾाढियूं वॾियूं ॻाल्हियूं कयूं त असां सिंध खे तरक़ी याफ़्ता सूबो बणाए छॾियो आहे। ऐं पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो जो ताज़ो बयानु तव्हां पढ़ियो हूंदो जंहिंमें हुनजो चवणु आहे त असांजो मुक़ाबिलो पाकिस्तान जे ॿियनि सूबनि सां न पर तरक़ी याफ़्ता दुनिया सां आहे। हाणे ही तरक़ी याफ़्ता दुनिया सां मुक़ाबिलो तव्हांजे साम्हूं आहे। पीपल्स पार्टी जी कारकर्दगी 18 सालनि जी हुकुमरानी खां पोइ बि उते ई ज़ीरो ते बीठी आहे। दुनिया तमामु घणो तरक़ी करे चुकी आहे पर असां दुनिया खां तमामु घणो पोइ ते आहियूं। ऐं लाड़काने जो अवाम बुरी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे।